पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान जंगबंदी जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। तुर्क परॾेही वज़ारत इस्तंबुल में थियल ॻाल्हियुनि जी पधिराई जारी करे छॾी। पधिराई मूजिबि धुरियुनि जंगबंदी जे तसलसल खे बरक़रार रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। जंगबंदी लाॻू करण जा क़ाइदा ऐं ज़ाब्ता 6 नवंबर खां इस्तंबुल में थींदड़ ॻाल्हियुनि में तइ कया वेंदा। जंगबंदी ते अमल यक़ीनी बणाइण ऐं तस्दीक़ लाइ गॾियल निज़ाम जोड़ण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। कंहिं बि भञकड़ जी सूरत में ज़िम्मेवार धुर ते ॾंड लॻाइण जो इख़्तियार हासिल हूंदो। तुर्किया ऐं क़तर ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो सहकार जारी रखंदा। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ टीटीपी खे पनाहगीर करार ॾियण जो बयान रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त ख़तरनाक हथियारनि सां घरनि मां फुरलुट कंदड़ पनाहगीर न पर दहशतगर्द आहिनि। दहशतगर्दनि जी अफ़गान धरती ते पनाहगीर तौरु आबाद हुअण जी दावा दुरुस्त नाहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चयो आहे त पाक फ़ौज मुल्की दिफ़ा लाइ पुरज़म आहे। कंहिं बि परॾेही अगराई जो जवाबु सख़्तु ऐं शदीद हूंदो। पाकिस्तान दहशतगर्दी ऐं ख़ारजी फितने ख़िलाफ़ मज़बूत क़दम खंया आहिनि। सुप्रीम कोर्ट में पारा चनार हमले बाबति केस जी ॿुधणी जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पारा चनार हमले जे हंधि वारो रस्तो ॿिए मुल्क मां अचे थो। पंहिंजे दुश्मन खे सुञाणप घुरिजे। मामले खे थधो करण जी कोशिश कई वञे। पंजाब असेंबली में मकानी हुकूमतुनि खे आइनी तहफ़ुज़ बाबति ठहराव मंज़ूर। स्पीकर मलिक अहमद ख़ान जो चवणु आहे त मकानी इदारनि खे बाइख्तियार बणाइण लाइ 27 तरमीम जी ज़रूरत आहे त फौरी तौरु कई वञे। लाज़मी करार ॾिनो वञे त मकानी इदारनि जी चूंड वक़्त ते थियणु घुरिजे। मकानी इदारनि खे सियासी ऐं माली ख़ुदमुख़्तियारी ॾिनी वञे। मकानी इदारनि जे मुदो घटाइण ते पाबंदी लॻाई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां घोटकी कंदकोट पुल जो कमु तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि घोटकी कंदकोट पुल जी अॾावत बाबति इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमण ऐं ॿियनि जी शिरकत। संदसि चवणु आहे त टेक्निकली तौरु नवंबर खां जून महीने ताईं सिंधु दरिया में पाणी घटि हूंदो आहे। नवंबर खां जून महीने ताईं पुल जी अॾावत जो कमु तेज़ कयो वञे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां अदालती कमेटी में मुबसरनि खे चिड़ियाघर जो दौरो करण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणी ते मुआइने जी रिपोर्ट पेश करण जी हिदायत। दरख़्वास्त ॾींदड़नि जो चवणु आहे त अञा ताईं मादी हाथी रानू खे इस्लामाबाद मुंतक़िल करण जी हुकमनि ते अमल न कयो वियो आहे। हैदराबाद में डेंगी सबबि फ़ौत थियल नौजवान जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जी हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। डॉक्टरनि जो चवणु आहे त डेंगी सबबि नौजवान फ़ौत थियण ते डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ज़्यादती आहे। सिंध हेल्थ केयर कमीशन जे क़ानून तहत मुआवज़े जी जांच थियणु घुरिजे। नौशहर फिरोज़ में फसल जे भेल तां झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल 5 मर्डिंग। बेनज़ीर कॉलोनी में झेड़े दौरान मदद सोलंगी गोलियुनि जो खाज। इलाइक़े में छिकटाण। बठाणी में चोरी दौरान मसामत करण ते भाॻियो क़तल। ॻोठ उस्मान ख़ासकेली में हथियार बंदन अब्दुल अज़ीज़ खे क़तल करे छॾियो। जेकोबाद भरिसां सगावती तकरार तां नारी बेदर्दी सां क़तल। ॻोठ दुर्र ख़ान रिंद में हथियार बंदन राबिया रिंद खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नूरियाबाद वेझो टावल फैक्ट्री में मुबैना तौरु पोरियत क़तल। पुलिस जो चवणु आहे त बिरिया रोड वासी पोरियत अली रज़ा मेमण जे मथे ते धकनि जा निशान आहिनि। सन भरिसां नौजवान जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंद नौजवान अब्दुल रशीद जलालानी खे अगवा करे विया आहिनि। पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूदि बाज़ियाब न कराए सघी आहे। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी T20 मैच थी रही आहे। ॾखण अफ्रीका खे 3 मैचनि जी सीरीज़ में 0 जी बैट में 1 जी सरसी। क़ौमी टीम खे सीरीज़ बचाइण लाइ मैच में कामयाबी हासिल करणी पवंदी।